अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल क्यों था भान सईदाबाद वेझो बिलावलपुर जे ॻोठ भूरल खान जोतोई में ज़मीन ते मुबैना कब्ज़े ऐं ब्लैक मेलिंग खिलाफ मजन जोतोई, एजाज अहमद, अनीस मकबूल, मुमताज़ यगवाणी ने नवे ॻोठाणनि जो कांडेरो उर्फ कंडो खान जोतोई जे ज़ियादतनि खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। कंडो जोतोई जी गिरफ़्तारी जो मुतालबो अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कांडेरो जोतोई उर्फ कंडो जोतोई मुसलसिल असांजी ज़मीन ते फायरिंग करे बाद में असांजे खिलाफ बेबुनियाद इल्ज़ाम लगा ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ ब्लैकमेल करे रहियो आहे। जतोई में मुकम्मल सरवी ज़मीन ते हिन वक्त पोखियल फसल जो पानी बंद करे ऐं हारियुनि खे हथियारनि जे ज़ोर ते ज़मीन ते अचण वञण खां रोके छॾियो आहे, जंहिं सबबि मुकम्मल फसल तबाह थी रहियो आहे। कंडो जोतोई माज़ी खां हिन वक्त ताईं ॾोहारियुनि जी क़िस्म में सरगर्मियुनि में रहियो आहे। संदसि खिलाफ मुख़्तलिफ़ थाननि ते अगवा ऐं भत्ताखोरीअ जा केतिरा ई केस पिणु दाख़िल आहिनि। हिन वक्त असांजी सरवी ज़मीन ते हथियार विहारे कब्ज़ो करे रहियो आहे। वधीक ॻोठाणनि ॿुधायो भान सईदाबाद जे मशहूर वापारी काको मेमुण बूबकन दीवान वापारियुनि जे अगवा में पिणु आहे, जंहिंजो रिकॉर्ड पिणु मुख़्तलिफ़ थाननि ते मौजूदु आहे। आख़िर में ॻोठाणनि तरफ़ां मामले ते IG सिंध, DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह, SSP जामशोरे ऐं DG रेंजर्स समेत आला अख़्तियारनि खां मामले जो नोटिस वठी जवाबदार कंडो जोतोईअ खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ फराहम करण जो मुतालबो कयो आहे। हिनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं कूड़ो माण्हू आहे, असांखे हिन मां ख़ौफ़ आहे। हिनखे गिरफ़्तार कयो वञे। हीअ असां ते कूड़ा ब्लेम थो वणे, हीअ कूड़ा ऐं जेको आहे असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। मुंहिंजो भूरल नालो जतोई आहे। हीअ वॾो ज़ालिम माण्हू आहे, ॾोहदार माण्हू आहे। सही कंडू जतोई वॾो ॾोहदार माण्हू आहे। सही स्कूटर माण्हुनि जा कढियो, माण्हुनि खां भुॻा वठियो, वॾो ॾोहदार माण्हू आहे जंहिंजो धंधो ई इहो आहे। सही भाननि मां काको में मुण्हू खई, सॼे भाननि में 25 साल सज़ा कयल अथसि। बूबकल मां दीवान खई, सही धाड़ेलनि सां गॾु हूंदो, कॾहिं कहिड़े टोले सां, कॾहिं कहिड़े वॾो ज़ालिम माण्हू आहे। सही इनखे असांखे ख़ौफ़ आहे। सही देह आहे। सही दी जतोई असांजी माण्हू आहे। कंडू जतोई SP साहब खे अपील था कयूं हिनखे गिरफ़्तार करे वञे। जेके बि मोटरसाइकिलूं, जेके फुर्चियूं, हर शइ मोटाए थो हर शइ में। असांजी वरी ज़मीन ते कब्ज़ा थो करे। असां ॻोठ चङा मुड़ुस आहियूं। मुंहिंजे वाल साहब तां ॻाल्हायो भूरल खान जतोई ऐं न्याज़ साहब जे नाले कल्ह जेको